खैरपुर मीरस मां के ख़बर ॾींदा हलूं। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर अहमद सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जा भरिसां सहतो अब्बास शाह लकियारी जो मंगने जा बिरादरी के घरनि ते हमलो। ज़मीनी तकरार तां झेरो हिक धुर जे घर ते हमलो। फायरिंग गोलियों लगण सबब हिक औरत क़तल। फायरिंग अध कलाक ताईं जारी। फायरिंग सबब इलाके में खौफ हिरास। हिंगोर जा भरिसां ॻोठ अली मर्दा मंगने जो हिंगोर जा थाने जे हद सहतो अब्बास अली शाह जी सरपरस्तीअ में मंगने जा बिरादरी के घर ते हमलो। तकरार ज़रई ज़मीन के मालिके तां हलंदड़। तकरार तां हिक धुर ॿी धुर मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान गोलियों लगण सबब ॻोठ अली मर्दा मंगने जो रहवासी महमद राजन मंगने जो जी 14 साल की न्याणी मौके ते ही क़तल थी वई ऐं हिक औरत जख्मी है। जॾहिं त हमले बाद अध कलाक खां वधीक वक्त ताईं फायरिंग जो सिलसिलो जारी रहो, जंहिं दौरान इलाके में खौफ पखिड़िजी वियो। बाद में मक़तूल जा वारस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला जो लाश खणाए अस्पताल पहुचायो। होॾां हिंगोर जा अस्पताल में वाक़े जो ॿुधी वॾे तइदाद में माण्हू अस्पताल पहुची विया ऐं हिंगोर जा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची क़तल में मुलविस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे।